नाज़िन कंबर में एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी स्कूल कंबर शहदादकोट तरफां बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि खे एवॉर्ड्स ॾिना विया आहिनि। तक़रीब में शिरकत कंदड़ धरती टीवी जे रिपोर्टर इखलाक अहमद चांडियो सां हिन रीत पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। बेस्ट टीचर एवॉर्ड सेरेमनी असां रखी आहे हिन डिस्ट्रिक्ट में ऐं हिन जे डिस्ट्रिक्ट जी तारीख़ में ही पहिरियों दफ़ो प्रोग्राम थियो आहे मुनक़िद। इहो इन जे लाइ त सिर्फ़ु असां पंहिंजे उस्तादनि खे ही जेको आहे हिकिड़ो एवॉर्ड जे ज़रिए ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां बहितरीनु उस्ताद आहियो ऐं ही जेके तालीमी इदारा जेके आहिनि उहे अव्हां जे हथनि में आहिनि। अव्हां महिनत करे असां उन तव्हांखे इज़त ॾिनी आहे ऐं वरी बि इहो मैसेज था ॾियूं त तव्हां पंहिंजे इदारनि में वधि महिनत कयो। हिन अमल करण सां उस्तादनि में जज़्बो पैदा थींदो ऐं ॿियो उस्ताद बि चाहींदो त मां बहितरी जी तरफ़ वञा ऐं सुठो परफॉर्म कयां त जीअं मूंखे ही सर्टिफिकेट मिले ऐं मुंहिंजी बि मुआशरे में मञता थिए। हिन वक़्तु जेके बि सुठे में सुठो कारकर्दगी कंदड़ टीचर आहिनि या बेस्ट एडमिनिस्ट्रेटर आहिनि उन्हनि जे माना गुड लीडर जे हिसाब सां उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो नंढे पैमाने ते हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे त उनखे शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾेई उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयूं त जीअं अञा बि वधीक सुठा उस्ताद पैदा थियनि ऐं असांजा इदारा बहितर थियनि ऐं सुठा एडमिनिस्ट्रेशन माना बहितर थियनि। पंहिंजे डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट में ही पहिरियों प्रोग्राम आहे जेको उस्तादनि जे लाइ असां एवॉर्ड सेरेमनी रखी आहे। असां अलाबख्श सुमरो साहिब जन तमामु बहितर तरीक़े सां हिन जो अरेंज कयो आहे। असांजा उस्ताद जेके कंबर डिस्ट्रिक्ट जा आहिनि इन एवॉर्ड खां पोइ उन्हनि में हिकिड़ी दिलचस्पी पैदा थींदी ऐं असां शागिर्दनि में बि अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम करण लाइ हिकिड़ो टाइम टेबल ठाहींदा।